अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां इमदाद सिलरो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़। नाज़रीन, सभ खां पहिरियां अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त कराची, हैदराबाद, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में शदीद गर्मी खां पोइ बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। बरसाति खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे। माण्हू बरसाति में मज़ो वठण लाइ ॿाहिरि निकिरी आया आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि गुलिस्तान जोहर, बहरिया टाउन, एयरपोर्ट, मलीर, सोराब ॻोठ, न्यू सब्ज़ी मंडी, गडाब, सादी टाउन ऐं गुलशन हदीद में बि वसकारो थियो आहे। जॾहिं त कच्ची आबादियुनि में बरसाति जो पाणी जमा थियण करे रहवासियुनि खे शदीद मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। होॾां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि सख़्तु गर्मी खां पोइ बरसाति थी आहे, जंहिंखां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई। माण्हुनि बरसाति खां पोइ तफ़रीही मागनि ॾांहुं रुख़ कयो आहे। ॿिए तरफ़ नवाबशाह में बि बरसाति जो सिलसिलो जारी आहे, जंहिंखां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। शहरी मोटरसाइकिलुनि ते सवार थी मौसम जो मज़ो वठण लाइ घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि।